दोस्तों एसी डीसी सर्किट ख़राब हूंदो पूरी तरह ख़राब न हूंदो, या तो हुनजो एसी वारो पोर्शन ख़राब हूंदो आहे या डीसी वारो पोर्शन ख़राब हूंदो आहे। दोस्तों अॼु ॼाणंदासीं त कीअं हिकिड़े ख़राब हिसे खे रिमूव करे कढी उन जी जॻह ते सही हिसो अटैच करियूं। दोस्तों अचो त शुरू करियूं था। अस्सलाम वालेकुम दोस्तों मुंहिंजो नालो आहे साजिद ऐं हीअ आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधड़ी टेक्नो। दोस्तों दुआ आहे त जिते बि आहियो ख़ुशि ऐं आबाद रहो। दोस्तों ये एसी डीसी फैन जा सर्किट आहिनि। जीअं त अक्सर शिकायत रहे थी त इहे ख़राब थियो वञनि। दोस्तों ख़राब थियण जे बावजूदि पूरी तरह ख़राब न आहिनि हूंदा। थींदो ईअं आहे जो हिननि जो हिकिड़ो पोर्शन जेको आहे सो ख़राब थींदो आहे ऐं ॿियो पोर्शन वर्किंग में हूंदो आहे, पर माण्हू उमूमन हिननि खे रिप्लेस करे छॾींदा आहिनि ऐं नओं वठी ईंदा आहिनि, हणी छॾींदा आहिनि। दोस्तों हिननि खे जेको आहे सो जेकॾहिं असीं अलॻि अलॻि जेकॾहिं जंहिंजो बि सही पोर्शन आहे ॿिए जे सही पोर्शन सां कनेक्ट कंदासीं त उहो कीअं कंदासीं। दोस्तों 1500 रुपए जो ही तक़रीबन एवरेजली किथे 1200 किथे 15 किथे 1800 एतिरो एवरेज जेकॾहिं असीं ॾिसूं त हीउ जेको आहे सो 1500 रुपए में पवे थो। पर जेकॾहिं असां थोरी महिनत करियूं ऐं हिननि जे ॿिन्ही सही पोर्शन खे ॿ सर्किट हिक कबाड़ीअ में तव्हांखे आम जाम मिली वेंदा, मतिलबु 50 100 150 रुपए में आम जाम मिली वेंदा। जेकॾहिं चेक अची कंदव घर में, जेकॾहिं तव्हांखे थोरी नॉलेज आहे, चेक अची कंदव त या त उहे ठही वेंदा या पोइ उन्हनि जो हिकिड़ो पोर्शन लाज़मी कमु कंदो। 80% इहो आहे, बाक़ी 20% सफ़ा ॿई पासा कमु छॾियो वञनि ठहण खां आजा थियो वञनि। जे न त असां ॿिन्ही जे सही पोर्शन खे कटे ऐं उन्हनि खे कंबाइन करे असां पंहिंजो कमु कढी सघूं था सस्ते में। दोस्तों अचो त शुरू कयूं था। दोस्तों सभ खां पहिरीं जेको आहे सो असां हिन जो जेको आहे सो डीसीअ जो पोर्शन कमु करे पियो ऐं हिन जो जेको आहे सो एसीअ जो पोर्शन कमु करे पियो। एसी साइड हिन जी वर्किंग में आहे ऐं डीसी साइड हिन जी वर्किंग में आहे। असीं ॿिन्ही खे अलॻि करे ॿिन्ही खे कटे ऐं ॿिन्ही खे जेको आहे पाण में जोड़ करे ऐं जेकॾहिं मिलाईंदासीं त कीअं मिलाईंदासीं अचो त इहो थोरो ॼाणे था वठूं। दोस्तों हाणे हिन पासे रिले लॻियल आहे, ॿ कैपेसिटर लॻियल आहिनि, त हिन पासे जे रिले ऐं कैपेसिटरनि जी ज़रूरत कान्हे का, पर हिन में डबल डायोड हिन में कोन्हे को, हिन में आहे। त हिन जे डबल डायोड खे असीं रहण ॾींदासीं ऐं रिले ऐं ॿ कैपेसिटर असीं कढी छॾींदासीं। अचो त दोस्तों हिन खे कढण जी कार्रवाई करियूं। दोस्तों रिले खे कढण जे लाइ जेकॾहिं तव्हां वटि ही शक्कर मशीन आहे अहिड़ी त तव्हां इन सां बि कढी सघो था, जेकॾहिं न त थोरी महिनत कंदव त हूअं बि निकिरी ईंदी, हिन सां तव्हां कढी सघो था। दोस्तों अचो त हिन खे कढूं। दोस्तों ही हिन जी रिले निकिरी वई ऐं पोइ वरी हिन जा कैपेसिटर कढंदासीं। दोस्तों ही हिन जा ॿई कैपेसिटर निकिरी विया। हाणे दोस्तों जेकॾहिं असां वटि ही ॾंदनि वारी छुरी आहे त असां कोशिशि कंदासीं त हिननि कैपेसिटरनि खे छॾे करे, छो त कैपेसिटरनि जो कनेक्शन वरी हिननि कैपेसिटरनि सां कंदासीं, बाक़ीअ खे असां हिन छुरीअ सां जेकॾहिं निशान हणी ऐं कटींदासीं हीअं करे निशान हणी ऐं थोरो हथ जो ज़ोर ॾींदासीं त ही अलॻि थी वेंदो। दोस्तों हाणे हिनखे ज़ोर ॾींदासीं त ही कटिजी वेंदो। ॾिसो दोस्तों ही जेको आहे मूं पहिरीं खां ई कटे छॾियो आहे ऐं हिनखे असीं अलॻि कंदासीं। ही ॿई जेके आहिनि हिन जो ही डीसी वारो पोर्शन ख़राबु आहे ऐं हिन जो एसी वारो पोर्शन ख़राबु आहे। हिननि खे हाणे असीं हीअं जेकॾहिं मिलाए छॾींदासीं, हीअं करे जेकॾहिं मिलाए छॾींदासीं त फ़िलहालु कमु थी वेंदो, जुगाड़ आहे पर कमु थी वेंदो। अचो त हाणे हिननि खे कनेक्शन करियूं। दोस्तों टाके हणण खां पहिरीं असीं बेस लाज़मी ठाहींदासीं न,
हाणे ही कैपेसिटरनि जी ही जेका साइड आहे कैपेसिटरनि जी निशान वारी इहा माइनस जी आहे ऐं हू जेका साइड आहे सा प्लस जी आहे। ही जेका आहे माइनस ऐं ही प्लस। हाणे हिननि खे असां थोरो बेस ठाहींदासीं ताकि टाको इज़ी तरीक़े सां हिननि में लॻी सघे। हाणे दोस्तों प्लस वारी साइड ते असां प्लस जो कनेक्शन कंदासीं ऐं माइनस वारी साइड ते हाणे ही प्लस जी साइड आहे, ही असां प्लस जो कनेक्शन कयो। प्लस जो कनेक्शन असां प्लस वारी साइड ते हिन पासे करे छॾींदासीं। ये असां हिन साइड ते प्लस जो कनेक्शन करे छॾियो। हाणे असां माइनस जो कनेक्शन कंदासीं, माइनस वारी साइड जो, अंदरी साइड माइनस आहे, ही वारी प्लस आहे। प्लस जो असां करे छॾियो, कंहिं बि हिकिड़े कैपेसिटर ते कंदासीं, ॿिए सां हू कनेक्टेड हूंदो आहे। दोस्तों ही असां माइनस जो कनेक्शन हिते कयो ऐं हिन में असां माइनस जो कनेक्शन कयो। दोस्तों हाणे ही ठही तयार थी वियो। जेकॾहिं असां हिनखे हीअं करे कंहिं तार ॿार सां ॿधी ऐं जेकॾहिं हलाईंदासीं त ही कमु थी वेंदो। ॾिसो अचो त हाणे हिनखे चेक करियूं। दोस्तों हिन में जेका आहे सा तार कान्हे लॻल, आउट वारी इहा बि हणी छॾी। दोस्तों अचो त चेक करियूं हिनखे। दोस्तों पहिरीं हमेशह को बि कमु असीं कंदासीं त हुनखे सीरीज़ में चेक कंदासीं। दोस्तों अचो त सीरीज़ बोर्ड में हणी ऐं चेक करी, पहिरीं लाइट वारी साइड खे चेक करी। ॾिसो दोस्तों बीप जी आवाज़ आई, इन जो मतिलब त हिन कमु कयो। ॾिसो दोस्तों, ॾिसो दोस्तों रिले कमु कयो। रिले कमु कंदी आहे। रिले जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रिले जेको आहे सो नॉर्मल क्लोज, हिते नॉर्मल क्लोज हूंदो आहे, पर जेॾी महिल असीं लाइट हुनखे ॾींदा आहियूं हिते जेको सोलर ते हलंदी आहे उहा नॉर्मल क्लोज ते हूंदी आहे, हिते वरी नॉर्मल ओपन हूंदी आहे, माना हिते करंट कोन हूंदो आहे। पर जेॾी महिल असीं लाइट खे चालू कंदा आहियूं त करंट पतरी जो आवाज़ टिक सां ईंदो आहे ऐं करंट हेॾां हलियो वेंदो आहे ऐं हितां खां पोइ वरी हिते ईंदो आहे, हितां खां पोइ वरी कैपेसिटर में वेंदो आहे। ठीकु आहे दोस्तों, अचो त हिनखे असीं पखे ते चेक करियूं, पखो हले थो या न। दोस्तों मूं पहिरीं वीडियोज़ में ॿुधायो, हींअर ॿुधायां थो त पखो जेकॾहिं कनेक्शन करण महिल उबतो हले त उन जूं साइड वारियूं जेके टे तारूं आहिनि, इन मां साइड वारियुनि तारुनि खे जेको आहे सो अदली बदली करे छॾींदव त पखो सिधो थी वेंदो, जीअं तव्हां चाहियो था। ही दोस्तों असां टे तारूं आहियूं पखे वारियूं। बिजलीअ जो कनेक्शन जेको आहे सो AC वारो कनेक्शन लॻो पियो आहे। अचो त हिनखे असां चेक करी कीअं थो कमु करे। दोस्तों ॾिसो पखो हलियो।
दोस्तों हाणे हिनखे असां सोलर ते चेक करियूं। सोलर ते 12 वोल्ट जे एडाप्टर सां असां हिनखे सोलर ते 12 वोल्ट जे एडाप्टर सां असां हिनखे चेक कंदासीं। हीअ असां सोलर जो कनेक्शन कयो माइनस प्लस। दोस्तों सोलर जो कनेक्शन माइनस प्लस हमेशह ॾिसी कंदा करियो, इन में जेकॾहिं ग़लती थिए थी तो पोइ नुक़सान थींदो। ॾिसो दोस्तों ही ॻाल्हि दोस्तों उम्मीद त तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे तो हुनखे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूर कजो। महिरबानी दोस्तों।